अचो त सेटनि जी दुनिया खे था सम्झूं। हिते सेट ए पाण खणूं था, फ़र्ज़ु कयूं था उन जा मेंबर आहिनि 1, 3, 5, 7 ऐं 18। अहिड़े ई तरीक़े सां पाण सेट बी खणूं था। बी सेट जो नालो आहे जीअं ए नालो हुयो। सो बी सेट जा जेके मेंबर आहिनि उहे आहिनि 1, 7, 18। ईअं ई अगरि पाण को सेट खणूं सी, फ़र्ज़ु कयूं था हुन जा मेंबर आहिनि 18, 7, 1 ऐं 19। पाण हिननि सेटनि जे ज़रिए सबसेट खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो पहिरियों सुवालु इहो आहे त छा सेट बी सेट ए जो सबसेट आहे? सेट बी खे सेट ए जो सबसेट थियण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी शइ घुरिबल आहे त सेट बी जा सभई मेंबर सेट ए में मौजूदु हुजनि। सो जेके मौजूदु आहिनि इन जे करे पाण लिखी सघूं था त जेको बी आहे उहो सबसेट आहे। कंहिंजो सबसेट आहे इहो? इहो सबसेट आहे सेट ए जो। सो पाण चई सघूं था त बी इज़ सबसेट ऑफ सेट ए। छाकाणि त बी जा सभई मेंबर ए में मौजूदु आहिनि। सो बी जेको आहे सबसेट थी वेंदो कंहिंजो ए जो। जेकॾहिं असां हिकिड़ी ॿी नज़र सां हिन साॻे मसइले खे ॾिसूं त असांखे नज़र ईंदो त बी जा सभई मेंबर ए में त मौजूदु आहिनि, पर ए में कुझु मेंबर वधीक आहिनि। अगरि अहिड़ी सिचुएशन असां वटि ठही वञे त उन सिचुएशन में असां चवंदा आहियूं त बी जेको आहे उहो सबसेट आहे। सबसेट त आहे पर असां वटि ही पोयों लेस देन आर इक्वल जी साइन आहे, यानी या त बराबरि आहिनि या त घटि मेंबर आहिनि। पर हिन में असां इहा इक्वल जी साइन हटाईंदासीं छाकाणि त ए में मेंबर कुझु वधीक आहिनि। सो हिन जो मतिलबु इहो थी वेंदो त जेको बी आहे उहो ए जो बी ए जो स्ट्रिक्ट सबसेट आहे। स्ट्रिक्ट सबसेट खे पाण प्रॉपर सबसेट बि चवंदा आहियूं। इन खां अलावा पाण हीअं बि चई सघूं था त जेको सेट ए आहे उहो सबसेट आहे सेट ए जो। उहो इन जे करे त छाकाणि त सेट ए जा सभई मेंबर जेके बि हूंदा उहे सेट ए में त मौजूदु हूंदा, जेकी कंडीशन आहे सबसेट जी। पर असां सेट ए खे स्ट्रिक्ट सबसेट सेट ए जो नथा चई सघूं। इहो चवणु ग़लति थी वेंदो या फॉल्स थी वेंदो। अचो त इन सिलसिले में कुझु वधीक था प्रैक्टिस कयूं। छा पाण इहो लिखी सघूं था त सेट बी जेको पाण वटि आहे उहो सबसेट आहे सेट सी जो? छा इहो पाण लिखी सघूं था? सो पाण खे ॾिसणो पवंदो, 1 मौजूदु आहे, 7 मौजूदु आहे, 18 मौजूदु आहे। सो बी जा सभई मेंबर सी में मौजूदु आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त इहो चवणु सही आहे, छाकाणि त बी सी जो सबसेट आहे। पर छा पाण ईअं लिखी सघूं था त जेको सेट सी आहे असां वटि उहो सबसेट आहे कहिड़े सेट जो? सेट ए जो। सो हिन जे लाइ चेक करिणो पवंदो, 18 सेट ए में मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि पाण 7 ॾिसूं त 7 मौजूदु आहे, 1 बि मौजूदु आहे, पर 19 मौजूदु कोन्हे। इन जो मतिलबु इहो थियो त ही चवण बि ग़लति थी वेंदो, छाकाणि त सी ए जो सबसेट नाहे। पाण सम्झी चुका आहियूं त पाण बी खे सी जो सबसेट बि चई सघूं था या बी खे सी जो स्ट्रिक्ट सबसेट बि चई सघूं था, छाकाणि त सी में मेंबर वधीक मौजूदु आहिनि। सो पाण हाणे इन प्रोसेस खे रिवर्स था कयूं ऐं हिकु ॿी शइ सम्झण जी कोशिशि था कयूं, ऐं उहा शइ आहे सुपर सेट। सेट ए सुपर सेट आहे सेट बी जो। छा पाण इहो लिखी सघूं था? बिल्कुलु ईअं लिखी सघूं था। इहो बिल्कुलु उबतड़ चवणु आहे, जीअं पाण अॻ में चऊं पिया त सेट बी सेट ए जो सबसेट आहे, अहिड़े तरीक़े सां सेट ए सेट बी जो सुपर सेट थींदो, छाकाणि त ए में सभई मेंबर मौजूदु आहिनि जेके बी में मौजूदु आहिनि। इहा जेकी साइन आहे उहा चए थी त या त सेट ए में वधीक मेंबर मौजूदु आहिनि या बराबरि मौजूदु आहिनि। सो बराबरि बि हुजनि तॾहिं बि सुपर सेट ठही वेंदो आहे। पर पाण इन खे छा हीअं लिखी सघूं था त जेको सेट ए आहे पंहिंजो उहो स्ट्रिक्ट सुपर सेट आहे सेट बी जो? त ही चवण बि ग़लति कोन्हे, छाकाणि त सेट ए में कुझु ॿिया मेंबर वधीक मौजूदु आहिनि जेके सेट बी में कोन्हनि। सो मां सम्झां थो त पाण सुपर सेट सबसेट जे कॉन्सेप्ट्स खे सम्झी चुका आहियूं।